कारी मोरी के खोल रहा हो, कारी मोरी के खोल रहा हो, कारी मोरी में हिमल ताई सर हिमल ताई भी पानी शहर में बीठो आ, हिमल ताई का एनजीओज कान आई आहे कैंशा जे अंदर जोई में कम कन पियूं पयूं। हुकूमत आई है, हुकूमत इमदाद ॾिनी आहे सर हिमल जी जी हींअर बि असां जेके माण्हुनि जा घर डैमेज उन्हनि खे ठाराए पहिरियों सर हिमल बि 5-5 फुट सर पानी बीठो आहे, हिमल पानी बीठो आहे काफ़ी शहरनि में। सुभाणे खे बंदि पंहिंजा एमपी बंदि दरिया जे बंदि किथां रहंदो तव्हां मूंखे ख़बर आहे इहो बि दरिया जा मुज़फ़्फ़र शाह बर्बाद लगो पिया केड़ी लिखनी तो नथन शाह के साईं मुरादर शाह सां जो सवाल आयो 3 महीनन को वठी केन शाह धरपदर आहे केन शाह दियो हम तवा यो बुधायो केड़ी लिखनी तो हिनमल तई